नाज़िर शहदादकोट जे सियासी समाजी धुरनि वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था साजिद खैर जी रिपोर्ट। वफ़ाक़ पारां पेश कयल बजट खे शहदादकोट जा रहवासी अवाम दोस्त सम्झनि था या अवाम दुश्मन। इन हवाले सां शहदादकोट जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जेका 2020-2021 जी बजट आहे ही मुकम्मल अवाम दुश्मन बजट आहे, जंहिंमें निचले तबके जे लाइ को बि रिलीफ जो प्रोग्राम न रखियो वियो आहे। महिनत कशनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ, ख़ासि तौर ते सरकारी मुलाज़िमीन जे लाइ कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न रखियो वियो। असां इहो मुतालबो कयूं था त इन बजट खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। जेका फेडरल गवर्नमेंट असांखे बजट ॾिनी आहे न, उहा तारीख़ जे 100 सालनि जी बदतरीन जेका बजट आहे उहा ॾिनी आहे। सभ खां पहिरियों जेका ज़्यादती जेका सरकारी मुलाज़िमनि सां थी आहे, उन्हनि जो 5% 10% बि हिननि न वधायो आहे। इहा वॾी ज़्यादती में शामिल आहे ऐं गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि, उन में मुख़्तलिफ़ खाता अचनि था पिया। सभ खां पहिरियों नंबर ते हेल्थ आहे, रेवेन्यू आहे, जिन हिन हेॾी वॾी ॾुखी सूरत हाल में कोरोना वायरस जे हूंदे बि उन्हनि पंहिंजो कमु कयो आहे। जेको आहे सो मां सम्झां थो इहा बजट जेकी आहे इनखे असां गैर मुतवाज़िन सम्झूं था ऐं मां इहो सम्झां थो त इहा बजट थी सघे थो त इन में अॻिते हली जेको आहे फेरफार कई वञे, छो त इन जी जेके सही फिगर्स ॾिना वञनि था उहे जेके पाकिस्तान जे मईशत जे हिसाब सां मुताबिक़त नथा रखनि। ऐं मां सम्झां थो त हीअ बजट काई बि हिन में वाज़ई काई बि शइ न आहे। सिंध गवर्नमेंट जेकॾहिं वधाए थी त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॿियो न असांजे सिंध जे माण्हुनि खे त फ़ाइदो मिले। हुजण त विफ़ाक़ी हुकूमत खे बि करणु घुरिजे, वधाइणु घुरिजे। मौजूदा महांगाई जे दौर में, पर हाणे हुननि जी पंहिंजी पॉलिसी आहे, हला कंदो सिंध गवर्नमेंट। अवाम दुश्मन ई आहे, छो त जेसि ताईं सरकारी मुलाज़िमनि जूं पगारूं नथियूं वधनि, पेंशन नथी वधे, हुन में का बि अघु भराई नथी थिए। महांगाई चोट आहे ऐं उनजो नेमुल बदल इहो ई हूंदो आहे त हर गवर्नमेंट ईंदी आहे ऐं उहो पगारूं वधाईंदी आहे, लेकिन हिन गवर्नमेंट का बि पगार न वधाई आहे, कंहिंजी बि पगार न पेंशनरनि जी, न वरी जेके हाज़िर सर्विस मुलाज़िम आहिनि उन्हनि जी। उन खां पोइ सिहत खातो ॾिसो था पिया, कोरोना जी वबा पूरी दुनिया में पखिड़ियल आहे ऐं पूरी दुनिया जी जेका नज़र आहे उहा नज़र सिर्फ़ु सिहत खाते ते आहे, लेकिन असांजी गवर्नमेंट न सिहत ते ध्यानु ॾिनो आहे न तालीम जी। महांगी तमामु सही बीण ते एॾी महांगी कई अथनि, जेको आहे हेल ग़रीब आवाम जी चेन भञी छॾी अथनि साईं। हा, अॻिते जेको अॻे हुयो 10 रुपए त उहा वञी 30 रुपया थी विया साईं, 20 बि न 30 रुपया। हाणे जेको ग़रीब मिसकीन हाणे हिन कोरोना में जेको आहे त रुपयो बि नथो कमाए, उहो जेके मिसकीन ग़रीब वीचारा वेठा आहिनि, असांजो जाइन ते हिननि पराए उन्हनि जे ते जेको 5000 किरायो था ॾियनि, उहे मिसकीन वीचारा मसवाड़ काॾो ॾियनि, कमाई रुपयो बि न आहे। माण्हू ख़ुदकुशी करण जे लाइ साईं जेको आहे त वीचारा हाज़ुर था थियनि। को बि वीचारनि खे रिलीफ को बि असांजे पाकिस्तान में कंहिंखे बि न आहे साईं। असां वफ़ाक़ी हुकूमत इहा जेका बजट आहे इहा 100% अवामी दुश्मन आहे। नाज़रीन, वफ़ाक़ पारां पेश कयल बजट बाबति अमी शहदादकोट जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन गुलाम अली मंगणार सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़, शहदादकोट।